अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणी कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। किस्त 8 मुश्ताक अहमद शोरो। मुश्ताक अहमद शोरो 10 मई 1952 ईस्वीअ में ॻोठ हाजी नूर मोहम्मद शोरो तालके सिजावल ज़िले ठटे में ॼाओ। हिन पंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां हासिलु कई, जंहिंखां पोइ हिन मैट्रिक गवर्नमेंट नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद, इंटर गवर्नमेंट मुस्लिम साइंस कॉलेज हैदराबाद ऐं MA सोशियोलॉजी में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां कई। हिन लिखण जी शुरूआति 1967 ईस्वीअ खां कई ऐं संदसि पहिरीं कहाणी माहवा रूह रिहाण हैदराबाद में शाया थी ऐं तॾहिं खां मुसलसल लिखंदो अचे। संदसि कहाणियुनि जो किताब थकल जज़्बनि जो मौत सोणी धरती पब्लिकेशन हैदराबाद पारां 1978 ईस्वीअ में छपाए पधिरो कयो वियो। हिन हेसि ताईं लॻभॻि 35 खनि कहाणियूं लिखियूं आहिनि, जेके सभई मुख़्तलिफ़ रिसालनि में शाया थी चुकियूं आहिनि। न सिर्फ़ु उहो, पर हिन जे कहाणियुनि जा हिंदी ऐं फ्रेंच ॿोलियुनि में तर्जुमा उन्हनि जे मुल्कनि में पिणु छपिजी चुका आहिनि। हिन कहाणियुनि खां सवाइ मज़मून, मकाला ऐं कालम बि लिखिया आहिनि। हिन 1972 ईस्वीअ में पाकिस्तान टेलीविज़न कराची सेंट्रल लाइ हिकु ड्रामो बि लिखियो, जेको उन्हनि ॾींहंनि में टेलीकास्ट थियो। हू हिन वक़्तु अपार्टमेंट 8 ब्लॉक A 72 फैमिली सूट गुलशन जिना इस्लामाबाद में रहे थो। हिन जी कहाणी लॻभॻि 7 वरियनि खां पोइ लिखी आहे। कहाणी बीमार आंसुनि जी लोच। कहाणीकार मुश्ताक अहमद शोरो। छा उहे सभु ज़िल्लतूं, बेइज़तियूं, अज़ियतूं, ज़हनी टार्चर, ॾॾपणूं, ख़सीसपणूं मुंहिंजे ई हिसे में अचणा हुआ? ॾोह बि कंहिंखे ॾिजे मुंहिंजे उन अहिड़ी रहम जोगी हालत लाइ। हूअं त आउं पंहिंजी नंढियुनि नंढियुनि ख़्वाहिशुनि, उमेदुनि, नाकामियुनि, निराशाउनि ऐं नाउमीदुनि में ज़िंदा होसि, जीअंदो रहियुसि ईअं ई, पर उहे अहसास शायदि मुंहिंजे चहिरे जियां मुंहिंजे रूह, वजूद ऐं सोच में बि घुंज पइजी विया आहिनि। या शायदि आउं ग़लति मौक़े, ग़लति वक़्तु ऐं ग़लति हंध ते पैदा थियो आहियां या मौजूदु आहियां। पर उहा का ख़ासि नई या अछंभी ॻाल्हि बि त कोन्हे। ऐं जेकी कुझु सोचींदो आहियां उहो चई न सघंदो आहियां, उहो त असुल खां ई हो। ॿियनि जे सवालनि जा जवाब ऐं हुननि जे रायनि ऐं वीचारनि जा जवाब ऐं उन्हनि जवाबनि जे हक़ में दलील पोइ ई ज़हन में ईंदा आहिनि। हीअं जवाबु ॾियां हा या हीअ दलील ॾियां हा। साम्हूं ॻाल्हाईंदे त ॼण को नांग सूंघी थो वञे, वायूं बताल थियो वञनि, कुझु बि सम्झ में न ईंदो आहे त छा चवां, कहिड़ो जवाबु ॾियां। मूं लाइ माण्हुनि जी धिकार, नफ़रत, नज़रअंदाज़ करे छॾणु ऐं अहमियत न ॾियण जो कारण त खणी मुंहिंजो छुसोपणू ऐं ख़सीसपणू ई हुजे, पर मूंसां ईअं छो आहे? को केतिरो बि बेइज़ती करे, ज़लील करे, ठठोल करे, टोक हणे, मोट में ॾियण लाइ मूं वटि आहे कुझु बि कोन। अॻे त ज़हन ई ज़हन में उन माण्हूअ खे पंहिंजे हथां ज़लील ऐं बेइज़तो करण जी फिल्म बार बार ज़हन में हलाईंदो हुउसि, पर हाणे ज़िंदगीअ जे उन ॾाके ते हयातीअ सां कहिड़ा वेही लेखा कजनि। बचियो ई छा आहे हाणे हिसाब किताब लाइ? बंभिरके जे ओसीअड़े जी पीड़ा, अज़ियत ऐं अज़ाब जेको मौत जी सज़ा पातल कैदी पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी राति महसूसु कंदो आहे, उनखे हिन कैदीअ खां वधीक ॿियो को कीअं थो ॼाणे, सम्झे, महसूसु करे सघे। आउं बि पंहिंजे वजूद जे पहिरें ॾींहं खां ऊंधा हिन में भटकंदो, थिड़ंदो, थाॿिड़जंदो, साफ़ शफ़ाफ़ अछियुनि उजड़ियुनि रोशनियुनि ऐं सोजरे जी ॻोल्हा कंदो रहियुसि। मिलियो छा? ऊंदाहियूं, गुग वासींग जहिड़ियूं कारियूं रातियूं मुक़दर बणियूं रहियूं। मुक़दर, तक़दीर, ख़बर न आहे त छा। पर उहो वाक़ई अजीब आहे त हिकु जहिड़ी हालतुनि, हिकु जहिड़नि मौक़नि में को खटी थो वञे, को हाराए थो विहे, को बची थो वञे त को ज़िंदगीअ तां बि हथ धोई थो विहे। हिक ई बस जे हादसे में केरु मरी था वञनि त कंहिंखे रूंड बि नथी अचे, ऐं आउं जंहिं बि ॻाल्हि में हथु विझां थो बसि रुॻो मेस ई ग्रेट थो करियां। सिधो या सवलो कमु त मूंखां कॾहिं थियो ई न आहे। मुंहिंजो वजूद ई को क्रिमिनल जोक आहे। क्रिमिनल, क्राइम छा आहे? क्राइम, क्रिमिनल ॾोहारी बणजण शख़्स जी पंहिंजी चूंड त कोन्हे। इंसान त बिल्कुलु ख़ाली ऐं कोरो आहे। हिन वटि ॾियण लाइ पंहिंजो त कुझु बि कोन्हे।
हू त रुगो समाज खे उहो मोटाए थो ॾिए जेको समाज हिन खे ॾिए थो, ऐं हीउ समाज उन समाज वटि त क्रिमिनल, ॾोहारी, नफ़्सियाती मरीज़ ऐं चरिया पैदा करण खां सवाइ आहे बि छा। हीउ मुआशिरो हिकु वॾो कारखानो आहे ॾोहारी ऐं नफ़्सियाती मरीज़ पैदा करण जो। पंहिंजी पैदावार लाइ सज़ाऊं बि समाज पाण ई घड़ियो वेठो आहे। हयाती आउं न पियो गुज़ारियां, हयाती मूंखे आहिस्ते आहिस्ते ॻारे पई न खुटंदड़ अज़ियतुनि ऐं ॾुखनि नाउमीदियुनि ऐं मायूसियुनि जे अणखुट सिलसिले में। ज़िंदगीअ तां मूं त हर विख ते, हर मोड़ ते मार ई खाधी आहे, ऐं मुंहिंजे हिसे में पंहिंजा फट चटण खां सवाइ आयो ई छा आहे। अॻिते छा थींदो थिए त कुझु बि, पर बहितरीअ जी उमेद बेवकूफ़ी आहे। कॾहिं कॾहिं धोखा ऐं शराब बि बहितर हूंदा आहिनि। कुझु वक़्त लाइ माण्हूअ में जीअण जो उत्साह त पैदा थियो वञे। जॾहिं उहो ज़िंदगीअ में आई त सम्झी वेठुसि त कुझु बि हुजे, हूअ मुंहिंजे लाइ कंहिं घाटे बड़ जी छांव आहे। ऐं ईअं सम्झी वेठो हुउसि। मूं वीचारियो उन बड़ जे थुड़ ते टेक ॾेई हुन जी सावणी ककरनि जहिड़नि वारनि में मोह लिकाए बाक़ी बचियल ज़िंदगी घारे वठंदुसि, कुझु बि न सोचे ॾुखनि, अज़ियतुनि, बेइज़तियुनि ऐं ज़िलतुनि खे पासीरो रखी। पर उहो छांवरो हो, टिकी न सघियो। ख़्वाहिशुनि ऐं आसुनि जी भीड़ में चीभाटजंदे लताड़जंदे बि उन भीड़ खां अलॻि रहणु केॾो नामुमकिन आहे। पंहिंजे बदसूरत, मकरू ऐं ख़सीस वजूद खे विसारे, चाहियो मूं बि हो त का हुजे जेका मूंखे टुटी चाहे, ॿिए कंहिंजे नाले सां जुड़ियल न हुजे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मूं लाइ हुजे ऐं हुन जे अखियुनि में रुगो आउं ई समायल हुजां। हुन जूं अखियूं बि हुन जियां कुंवारियूं हुजनि ऐं मूं पंहिंजे सपने खे हुन जे रूप में साबिया थींदे ॾिठो। हुन चयो हुन जो पहिरियों प्यारु फलाणो हो, हू हुनखे छॾे वियो। उन करे ई हूअ पंहिंजो पाण में गुमसुम हूंदी आहे। हूअं बि औरत खे प्यार खां वधीक समाजी तहफ़ुज़ जी ज़रूरत हूंदी आहे। हूअ त रुगो शादीअ जे चकर में आहे। हुन जी दिलि, सोचूं, ख़्याल विरहायल आहिनि। हूअ टकरनि में थी जीए। लफ़्ज़ न हुआ, बमनि जा धमाका हुआ। मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई ऐं आउं पाण खे धरती ऐं आसमान जे विच में लटकंदो महसूसु करणु लॻुसि। उहे सदमा मुक़दर आहिनि। ॾुख पोइ बि थियो, पीड़ा ऐं तकलीफ़ कारण त को अहिड़ो अहम हो बि कोन, पर पोइ अलाए जे छो ख़बर न आहे मूं थकु छो भॻो। साही पटण सां वधीक अज़ाब ऐं अज़ियतूं ईअं वराए वेंदियूं आहिनि जीअं ॼिभे जे मानारे में खड़ो हणणु ऐं ॼिभुनियूं वारियो वञनि। ॾोह हुन जो न हो, खड़ो मूं ई आहियो हो। हुन चयो हिकु ॻाल्हि चवां, ऐं माठ मुंहिंजे कंहिं रिस्पॉन्स खां सवाइ हिन चयो, शादी औरत लाइ वीमे जी पॉलिसी आहे जंहिंजो प्रीमियम हूअ सेक्स जे सूरत में अदा कंदी आहे। मूं ई चयो हो फिकाई परचाइण लाइ। न ईअं बि कोन्हे, औरत जो ॿारनि में बि त मोह रहे थो ऐं उहो बि बेलोस आहे। ॿियो बि कुझु हाणे यादि न आहे। ईअं कुझु विफलियो बकियो होसि उहो साबित करण लाइ त सभु कुझु नॉर्मल आहे। कुझु बि अचानक ऐं सदमे जहिड़ो कुझु न थियो आहे। सभु ठीकु आहे ईअं जो ईअं। चौवाटनि ते मुंहिंजे बीहण स्वाभाविक आहे। जॾहिं मंज़िल जी सुधी न हुजे त मुंहिंजो त अज़ियतनाक सफ़र ॼमण सां शुरू थियो आहे, मरण ते ख़तमु थींदो। मौत बि अलाए कीअं ऐं कहिड़ी हालत में ईंदो, उहो बि अज़ियतनाक ई हूंदो। शायदि न, पक ई पक भयानक हूंदो। सज़ाऊं त काटियां पियो। सिसिफ्स खे सज़ा ॾिनल हुई त हू ॻरो पथर कोल्हे ते खणी जबल जे चोटीअ ते चढ़ी, ऐं जॾहिं चोटीअ ते पहुचे त पथर हथनि मां किरी वरी जबल जे हेठि तरे में अची किरे, ऐं उहो बेसूद अमल सॼो वक़्तु वरजाईंदो रहे। बेमक़सद पोरीअ जी सज़ा सिसिफस जियां मूंखे बि न खुटंदड़ अज़ियतनाक बिना कंहिं मंज़िल जे सफ़र करण जी सज़ा मिलियल आहे। मुंहिंजे रूह जूं दर्दनाक दाहूं गूंगनि ॿोड़नि कननि ताईं पहुची नथियूं सघनि। सभु बेकार आहे। हीरा ते बि उन्हनि अनेक अकीचार रातियुनि मां आहे जंहिंमें अखियुनि मां निंड उॾामी वेंदी आहे ऐं उन जी जाइ ओजागा वालारे वेंदा आहिनि। अक्सर ईअं थींदो आहे। निंड बि रुठल महबूबा आहे, ज़िदी कठोर मिनथूं न मञण वारी। उजागे नेणनि में ईअं वासो कयो आहे जीअं ख़ाली वीरान ऐं सुञनि जायुनि में जिन ऐं
भटकियल रूह वासो करे वेहंदा आहिनि। हाणे थींदो ईअं जो सुबुह जो सिज निकिरण खां पोइ नाझो थी बेहाल थी थकिजी बेहोशी तारी थी वेंदी ऐं सॼो ॾींहुं सुभाणे बि बेकार थी वेंदो। को धंधो दाड़ी करण जी सकत न रहंदी। उहो ईअं ई थींदो रहियो आहे। करण लाइ त कुझु अहिड़ो आहे बि कोन, पर हाणे हिन ज़िंदगीअ लाइ छा लाइ वेही सोचिजे। कहिड़ो आराम ऐं सुकून मिलियो ऐं ज़िंदगी वरी कहिड़ी स्मूथ नमूने सां गुज़री आहे। हीअ हयाती त छो जे सवालनि में ई गुज़री वई। शराब छो पीअनि, किन रनुनि वटि छो वेंदो आहीं, हीअं छो आहीं, हूअं छो आहीं, तूं अहिड़ो छो आहीं, पर कॾहिं उहो न पुछो त तूं जीअरो छा लाइ आहीं, मरी छो नथो वञे। को बि मुंहिंजे अंदर में झाती पाए मूं में लिकल ॾिनल हिरासियल मासूम ॿार खे ॾिसी सुञाणे न सघियो आहे। मुंहिंजे सख़्तु चहिरे ऐं वर्ताव पुठियां लिकल कमज़ोर ऐं हीणे शख़्स खे त हूअ बि न ॾिसी सघी। हमेशह मूंखे पथर दिली चवंदी रही। हयातीअ जे फटनि ऐं अहजनि खे उन महसूसु न कयो जेके मूंसां जुड़ियल आहिनि। हुन चयो, तुंहिंजे रवैयनि में बि निराशाई आहे। तूं सदाईं नेगेटिव सोचींदो आहीं। पॉज़िटिव रवैया त तुंहिंजे भर पासे मां बि गुज़रिया न आहिनि गुज़रिया। मूं कॾहिं चयो त सोचियो आहे त जीवन जो रुगो हिकु ई पहलू रुख आहे। आउं त रुगो उन ज़िंदगीअ जी ॻाल्हि थो करियां जेका मुंहिंजे हिसे में आई आहे, जेको मुंहिंजो भाॻ आहे। न त सुबुह जे अछनि उजड़नि किरणनि में जीअण जी आस कंहिंखे न हूंदी। हर को ख़ुशी चाहे थो ऐं ॾुखनि खां छुटकारो चाहे थो, पर छा उहो मुमकिन आहे? इंसान जे वस में आहे सभु कुझु उहो ईअं? हाणे लॻे थो ज़िंदगीअ जा समूरा हिसाब किताब चुक्तू थी विया आहिनि। यकतरफ़ो ई सही। हिन उमिरि में घाटे ऐं फ़ाइदे जे तकरार ते वेही छो रोइजे। निदणकनि सवालनि जो जवाबु मिलणो नाहे। ईअं जीअं धिकारियल अहसास भींगे ऐं कंगाल मोहबत जी मोट न मिलंदी आहे। आउं खणी कुझु बि करियां, पर उहो तइ थियल आहे त उहा मुंहिंजी अणलिखियल सज़ा आहे, जंहिंमें मुंहिंजो सॼो वजूद हिकु अहिड़ी जुस्तजू ऐं महिनत में लॻल आहे जंहिंमां हासिलु थियणो कुझु न आहे, को बि नतीजो निकिरणो न आहे। फ्रांस जे क़ौमी ॾींहं ते फ्रेंच एम्बेसीअ पारां फ्रेंच सफ़ीर जे घर जी वॾी वेकिरे कुशादे लान ते मिलियल दावत में आउं विस्कीअ जो पेग हथ में झले लान जे हिकु ख़ाली कुंड ते ॿियनि खां अलॻि थलॻि अकेलो बीठो हुउसि त उहो मूं ॾांहुं वधी आई। ख़बर न आहे छा सोचे, या शायदि कंहिं ग़लति फ़हमी हेठि। अॻे कॾहिं त ईअं न थियो हो। हेलो, कुझु पंहिंजे बारे में बि त ॿुधायो। उहो कुझु हल्को तपसी हणी, बसि हिकु आम माण्हू आहियां। हा, ख़ूबियुनि जे भेट में ख़ामियूं मूं में घणियूं आहिनि। शायदि उन करे जो पंहिंजे बारे में कुझु ठीकु पक सां चई नथो सघिजे। जजमेंट पंहिंजे ई बारे में सही न हूंदी आहे। जीवन में नाकामियूं वधीक आहिनि कामयाबियूं न हुअण जे बराबरि। हासिलात जे भेट में रुगो महरूमियूं आहिनि। अहिड़ी का बि ॻाल्हि जुड़ियल न आहे मूंसां जेका मूंखे ॿियनि खां अलॻि करे मुनफ़रद बणाए। ज़िंदगीअ में का बि अचीवमेंट न आहे। बसि ईअं खणी सम्झो त हिन धरतीअ जे 6 अरबनि जी आबादीअ मां आउं बि हिकु आहियां। ईअं आम, ॿियो त अहिड़ो कुझु बि ख़ासि न आहे ॿुधाइण जहिड़ो। तूं शर्मीलो आहीं या पंहिंजो पाण में गुम? मूंखे ख़बर न आहे, पर आई एम पैरालाइज़्ड विथ फियर। 24 कलाक डप में रहां थो। कुझु अणॼातल अणॼाण डप ऊंदाही जो डप। ऐं कॾहिं हुन ॻाल्हि ते सोचियो आहे त तोसां प्रॉब्लम छा आहे? तूं ईअं छो आहीं निराश मायूस? सोचो त केतिरा ई भेरा आहे, पर ख़बर न आहे। वेल, आई गेस आई एम oppressed by a feeling of something missing in my life, intensely suffering from a lack of intimacy. उन खां सवाइ मूंखे ख़बर न आहे ॿियो कुझु बि हुजे। मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि सच छा आहे? सच उहो आहे जंहिंजी हमेशह ॻोल्हा रही आहे, पर मिलियो कॾहिं बि न आहे। कंहिंखे बि न, गौतम बुद्ध खे बि न। वो कुझु देरि चुप
मुंहिंजे मुंहं में तकींदी रही ऐं पोइ बिना कुझु चवण जे पंहिंजी वाक़फ़ियत ॾियण जे आहिस्ते आहिस्ते हलंदे हलंदे हुजूम जो हिसो बणिजी वई ऐं आउं उते अकेलो ई बीठो रहियुसि। अकेलो त सॼी ज़िंदगी रहियो आहियां, कंहिंखे पंहिंजो ठाहिण बि त मूंखे न आयो आहे। सॼी ॼमार अकेलो रही रही हाणे उहा हालत थी वई आहे जो केरु पाण मुरादो मूं ॾांहुं वधण जी का कोशिशि करे बि थो त आउं ख़ुदि भॼी परे थी थो वञा, शायदि डप में, शायदि बेयकीनी में, या शायदि बेएतबारी में। पर मूं में अहिड़ो कुझु आहे कोन जो को मूंसां सॼी उमिरि गुज़ारे सघे। छुसो ऐं ॾुध त आहियां ई। हाणे शायदि वक़्तु बि नाहे मूं वटि नाता लाॻापा जोड़न जो, ऐं न ई साहस, शायदि वक़्तु ऐं साहस ॿई मुंहिंजे पासे न आहिनि। शायदि हाणे त लॻे थो त ज़िंदगीअ जी वेड़ांद लाइ मूं वटि को हथियार ई न बचियो आहे।